وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين لله وإن انتهوا فلا عدوان إلا على الظالمين آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله النبي। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वक़्तुलूहुम हैसु सक़िफ़्तुमूहुम व अख़रिजूहुम मिन हैसु अख़रजूकुम वल फ़ितनतु अशद्दु मिनल क़त्ल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिजरत फरमाए जॾहिं मदीने पाक में आबाद थिया, उन खां बाद में 6 साल हिजरत ते अल्लाह जो महबूब पंहिंजे सहाबनि सां गॾिजी उम्रे शरीफ़ जी नियत करे मक्कतुल मुकरमा जी तरफ़ रवाना थिया। जॾहिं हुदैबा जे मक़ाम ते पहुता त मुशरिकनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खे थी रोकियाऊं, तव्हां मके में दाख़िल न थी सघो, छोजो तव्हां बग़ैर इतलाह जे आया हो। हिन साल तव्हां मोटी वञो, ॿिए साल तव्हां अचिजो, तव्हांखे असां रस्तो खोले ॾींदासीं। तो 7 हिजरी जो साल हुयो। अल्लाह जो महबूब वरी 7 हिजरी में पंहिंजे सहाबनि सां गॾु तशरीफ़ फरमा थो। 3 ॾियारा मके पाक जे अंदरि रहिया, उमिरो बि कयाऊं ऐं 3 ॾींहंनि ताईं यानी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां कंहिं बि मुशरिक मुज़ाहब न कयो। 8 हिजरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मक्को फ़तह करे अता फरमायो। मक्को पाक जॾहिं फ़तह थी वियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त वक़्तुलूहुम हैसु सक़िफ़्तुमूहुम व अख़रिजूहुम मिन हैसु अख़रजूकुम। हाणे तव्हांखे जंहिं जॻह ते तव्हांखे मिलनि तव्हां उनखे क़त्ल कयो, ऐं जीअं तव्हांखे हिननि पंहिंजे घरनि मां कढियो आहे तव्हां बि हिननि खे हिननि जे घरनि मां कढो। मक्को पाक हरम आहे, ऐं हरम जे अंदरि मुशरिक ऐं काफ़िर खे दुख़ूल जेको आहे सो इस्लाम में मना। असल मस्जिद शरीफ़ आहे, मस्जिद में केरु अची सघे थो, केरु नथो अची सघे। तो अल्लाह जो कानून आहे त हरम केतिरनि ई मेलनि ताईं जेको आहे सो वसी आहे, मक्कतुल मुकरमा जो। हाणे उन जे अंदरि मुशरिक खे काफ़िर खे रहण जी इजाज़त न आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन में इहो हुकुम कोन थो फरमाए जंहिं जॻह ते तव्हांखे काफ़िर मिले मुशरिक मिले उनखे क़त्ल कयो, न, बल्कि जंग जे दौरान जेकॾहिं उहो शख़्स तव्हांजे साम्हूं अची थो वञे जंहिं तव्हांजे अज़ीज़नि खे, तव्हांजे रिश्तेदारनि खे या मोमिननि खे क़त्ल कयो आहे, त तव्हां उनखे क़त्ल कयोसि। ऐं जीअं तव्हांखे मकी पाक मां हिननि लॾाए कढियो आहे, ईअं तव्हां बि हिननि खे लॾाए कढो, हिनखे कढो। ऐं मको पाक शहर आहे ऐं इनखे मुशरिकनि ऐं काफ़िरनि खां पाक करो। हाणे हीअ छा आहे, हिन खे चइबो आहे शरीयत जे अंदरि हिकिड़ो मसइलो हो न ज़ाती, ऐं ॿियो हूंदो आहे क़ौमी। ऐं हिन जॻह ते अल्लाह ताला क़ौमी मसइले खे बयानु फरमाए थो। ज़ाती मसइले जे अंदरि जेकॾहिं केरु तव्हां खां माफ़ी वठे तव्हां हुनखे माफ़ु करे ॾियो, पर क़ौमी मसइले जे अंदरि माफ़ी न आहे ॾियणी, जंहिंमें सॼे ॻोठ जो सॼे शहर जो मफ़ाद आहे। उन जे अंदरि अल्लाह ताला फरमाए त न उनखे माफ़ी न ॾियो, छोजो हीअ क़ौमी मुजरिम आहे। त हाणे जेको मुस्लमान क़ौम खे मके पाक मां कढी छॾियाऊं त माना मसइलो क़ौमी थी वियो न। क़ौमी मसइले जे अंदरि तव्हां जेकॾहिं सुस्ती कंदव त पोइ मिलत ऐं दीन जो नुक़सानु आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न तव्हांजो ज़ाती मसइलो हुजे तव्हां हुनखे माफ़ु कयो, तव्हांजो ॾोह कयो अथई, तुंहिंजो मसइलो आहे ऐं तुंहिंजी ज़ात जो आहे, तुंहिंजे ख़ानदान जो आहे। पर जेको क़ौम जो मसइलो आहे न उनजे अंदरि तव्हां फ़ैसिलो न कंदा त बसि अदा मां तोखे माफ़ु कयोमांव, वॾेरो थी करे चङो न, सॼी बिरादरी खे, पंहिंजे ॻोठ खे, सॼी मिलत खे गॾु कर ऐं उन खां बाद में उहो फ़ैसिलो तव्हां कयो। उहो फ़ैसिलो जेको आहे सो क़ौमी फ़ैसिलो ईअं न कबो आहे। त हिन जॻह ते जिन शख़्सनि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ईज़ा पहुचाया, तकलीफ़ूं ॾिनियूं, सहाबनि खे शहीद कयऊं, उन्हनि खे बेघर कयऊं, अल्लाह ताला जी ज़ात बाबत इहो कंहिंजो शख़्सी मसइलो न आहे, इहो क़ौमी मसइलो आहे। तंहिं करे इन शख़्सनि खे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं इन्हनि खे सज़ा न मिलंदी त क़ौम अॻिते वधंदी कीअं? सुभाणे ॿी क़ौम बि तव्हांजे मथां हमले आवर थी वेंदी ऐं तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदी। पर जेकॾहिं तव्हां इन्हनि खां बदिलो वठंदो त ॿिया बि चवंदा त बाबा हिननि में वॾी ज़रूरत आहे, वॾी हिमत आहे, ऐं मिलत वारी ॻाल्हि जे अंदरि उहो कमज़ोर न आहे। असांजे मुल्क में ॾिसो था न कहिड़ियूं हालतूं पैदा थियनि,
जेकॾहिं को अलाह जे शान में बेअदबी करे थो, मदीने वारे साईं जी शान में बेअदबी थो करे, इहो को शख़्सी मसइलो थोरी आहे, इहो मिलत जो मसइलो आहे, दीन इस्लाम जो मसइलो आहे। इन जे अंदरि हर मुस्लमान खे मुतफ़िक़ थियणु घुरिजे ऐं अहिड़े शख़्स खे सज़ा ॾियणु ज़रूरी आहे। जे सज़ा न ॾिबी न त कंहिंजी तरफ़नि खां पोइ अहिड़ा गुस्ताख़ बेअदब दुनिया में पैदा थी पवंदा। हिन ॻाल्हायो आहे, हिनखे कुझु कोन्हे कयो, असां बि अलाह जे रसूल खे ॻाल्हाए था सघूं, असां बि दीन जे बारे में हीअ एतिराज़ उथारे था सघूं। यानी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात आयत मुबारक जे अंदरि तइलीम थो ॾिए त दीन जो इस्लाम जो जेकॾहिं मसइलो हुजे उहो कंहिंजो ज़ाती शख़्सी मसइलो न आहे जो तव्हां पाण हल कयो, न, बल्कि उहो पूरी मिलत जो मसइलो आहे। ऐं अहिड़ो कमु कयो जंहिंजे अंदरि नामूस इस्लाम बरक़रार रहे, दीन जो कमु जेको आहे न अॻिते वधे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते इरशाद फरमायो त वल फितनतो अशद्दु मिनल क़त्ल, वल फितनतो अशद्दु हिकिड़ो आहे क़त्ल करणु, जीअं इहो बि वॾो हिकिड़ो गुनाह आहे, पर फितनो जेको आहे न क़त्ल खां वधीक गुनाह आहे। फितनो उहो जेको चुगलखोर आहे, माण्हुनि खे वेढ़ाए थो, रिश्वतूं वठी करे माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा करे थो पियो, इहो फितनो आहे। ऐं अलाह तरफ़ ते इहो क़त्ल खां वधीक फितनो आहे। क़त्ल में छा थींदो आहे, हिकिड़ो कातिल हूंदो आहे, ॿियो मक़तूल हूंदो आहे, उहो वीचारो शहीद थी वियो, कातिल खे पकड़ियो वियो या कीअं बि कयो, इहो मसइलो हिते मौजूदु। पर फितनो जेको आहे हिकिड़ो पूरे माशरे जो जुर्म आहे, उहो जेको फ़सादी माण्हू आहे ऐं जेको पूरी दुनिया जे अंदरि दंगल बचाए वेठो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वल फितनतो अशद्दु मिनल क़त्ल, ख़बरदार फितनो जेको आहे न क़त्ल खां वधीक ज़ोर आहे। जेकॾहिं फितने फ़सादी खे रोकणु घुरिजे, जेको फ़साद बर्पा करे थो पियो, फरमायो वला तुक़ातिलूहुम इंद मस्जिदिल हराम, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मस्जिद हराम जेका आहे उन जी हुदूद जे अंदरि कंहिंसां न वेठो, उनजो एतिराम कयो, ॾाढो हुरमत वारी जाइ, इज़त वारी जाइ आहे, उते न कयो। ॾिसो माण्हू मस्जिद में ईंदो आहे, कातिल बीठो हुजे त बि हुनखे दरगुज़र कबो आहे, ख़ुदा जे घर में मां छा कयां, अलाह ताला तालीम थो ॾिए, हिन जाइ जी हुरमत बरक़रार रखो। पोइ अॻिते वरी फरमायो हता युक़ातिलूकुम फ़ीहि, पर जेकॾहिं हरम जे अंदरि ई तव्हां सां जेकॾहिं केरु विढ़ी थो पए, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़इन क़ातलूकुम फ़क़्तलूहुम, पर जेकॾहिं हरम जे अंदरि जेकॾहिं तव्हां सां विढ़ी थो पए त पोइ ईअं तव्हां मोमिन थी बसि करे न वेहिजो जो ॿाहूं ॿधी बीह रही त बाबा बसि असां मोमिन आहियूं, बसि मस्जिद हराम आहे, मूंखे हुनजो एतिराम करिणो आहे, न, पोइ तव्हांखे विहणो आहे, पोइ तव्हांखे विहणो आहे। हाणे तव्हांजो विहणु जेको आहे न इहो नाजाइज़ विहणु न आहे, इहो तव्हांजो जाइज़ विहणु आहे, हक़ जे लाइ विहणु आहे। एतिरे क़दुरु जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो हिकिड़ो गुस्ताख़ बेअदब हुयो, जेको काबतुल्लाह जे ख़िलाफ़ में वञी लिकियो, मुंहिंजे महबूब जे साहबनि हुनखे उतां पकिड़े क़त्ल कयोसि। न जो फ़सादी माण्हू हरम जे अंदरि अची वदात करे जिदाल करे ऐं तव्हां बसि करे वेही रहो, अदा मां छा कयां, हरम जे करे मां नथो पुॼी सघां, अलाह जे हरम में वेठो आहे, मां छा कयां। न फ़सादी आहे जेको माशरती जुर्म आहे, जेको दुनिया जे अंदरि फ़साद बर्पा करे थो पियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हाणे हरम जे अंदरि बि उन शख़्स खे पकिड़णो आहे, उनखे क़त्ल करिणो आहे। क़ज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, रब फरमाए इहा जज़ा आहे काफ़िर, बदिलो जो इहो आहे। भई निंड हो पर जेकॾहिं रुकिजी वञनि फ़साद खां, तव्हांजे अख़लाक़, तव्हांजे मुस्लमान जे किरदारु, तव्हांजे कानून ऐं अदल खे ॾिसी करे हे इंसाफ़ वारी क़ौम आहे, उहो पंहिंजे ॾोहनि खे फिटी कनि, अदा कंदासीं, वठंदा, हिसाब वठंदा। भई इन निंता हो जेकॾहिं रुकिजी वञनि, भई इन अलाह गफ़ूर रहीम, बेशक अलाह ताला बख़्शणहार बि आहे, करम कंदो। पोइ अलाह ताला तोबा कंदड़नि खे रुजू कंदड़नि जे मथां अलाह महिरबानी आहे। पर पहिरियों फ़सादी हुयो, पहिरियों ग़लति कमु पियो करे, पर तव्हां मुस्लमाननि जी बादशाही अचण खां पोइ ऐं तव्हांजी क़ौम जे क़ाइमु थियण खां पोइ जेकॾहिं उन्हनि पंहिंजे अफ़ालनि खे, पंहिंजे किरदारनि खे संभाले था वठनि न, त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वटि उन्हनि खे पनाह ॾियो, जो अलाह बख़्शणहार बि आहे, रहीम बि आहे, ख़ुदा जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। जॾहिं रब खां उन्हनि खे माफ़ी मिली थी सघे, तौबा कंदड़नि खे, रुजू कंदड़नि खे, तव्हां बि उन्हनि खे माफ़ कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सफ़रो आहे, पोइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ थो करे, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो काफ़िर आहे, मूंसां विढ़े थो, जंग थो करे, मां बि हुन सां पाण में, ऐं जंग छाजी आहे, उहो कुफर जे मथां क़ाइमु आहे, मां दीन जे मथां क़ाइमु आहे, ज़ाती मसइले में न, इस्लाम जे मसइले में असां ॿई ख़ुदि पाण खे विढ़ूं था। पोइ हुन तलवार हणी मुंहिंजी बांह खे कटे विझी, पोइ मां हुन जे मथां जॾहिं हमले आवर थिया त उहो वण जी पुठियां लिकी वञी पाण खे बचाइण जे लाइ,
ऐं उते लिकी ऐं पाण खे त हीउ मूंखे क़तलु कंदो जो मुंहिंजी बांह कटी आहे। उहो वण जे अंदरि लिकी ऐं उतां मुंहुं कढी कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा महबूब पोइ मां छा कयां? वण मां मुंहुं कढी ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पाक पढ़ी उहो मोमिन थी वञे। पोइ हाणे मां छा कयां? पाण खे त हाणे उन शख़्स खां बदिलो वठणु हराम आहे। कलमो पढ़ी न भई हुन मुंहिंजी बांह कटे छॾी आहे, कटी अथई वाकई, पर हुन कटी कुफर वारी हालत में। हाणे जेकॾहिं हुनखे तूं विण जे क़तलु कजे त इस्लाम वारी हालत में जी न। तंहिं करे अलाह अहिड़े शख़्स खे बख़्शे थो, तूं हुनखे माफ़ु करे। महबूब साहब ई सॻो आहे जेको सुहिणे महबूब खां मसलो पुछे थो। यानी इस्लाम जे दाइरे जे अंदरि जॾहिं अची थो वञे न, उहो ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जी पनाह ऐं अमानत अचे। हाणे उनखे पनाह ॾियणु घुरिजे। बाक़ी फितना दर जेको माण्हू आहे फितरनि खां मुड़े को नथो पियो। हीउ इस्लाम जो जिहाद इन्हनि जे वास्ते त आहे न, कंहिंजे वास्ते? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल कंदी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।